अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो इकरार वहीद अली। दोस्तों, अॼु तमामु ज़बरदस्त अवामी ऐं जौली शइ तव्हां लाइ खणी आया आहियूं साईं हाफिज़ हुसैन साहब जो। अचो त ॿुधो। पकड़े नफ्स चयो tabib हिन जो आणियो जल्द हबीब यर को अहिड़ो आहे नसीब प्यारो परे आहे असां खां हिन वेले। पकड़े नफ्स चयो tabib हिन जो आणियो जल्द हबीब यर को अहिड़ो आहे नसीब प्यारो परे आहे असां खां हिन वेले। मिट माइट बि ईअं चई विया बचण जो आसरो घटवा हिन बीमार जो बीजा नाहे दारू दवा तो वटवा मौत जो आहे मुंहिंजे करी मौत थियो आहे मुंहिंजे करी हिन जो आणियो जल्द तबीब यर को अहिड़ो आहे नसीब प्यारो परे आहे असां खां हिन वेले। हालत मुंहिंजी तरस जोगिया हली तूं हाणे साहु मुंहिंजो ही मुंहिंजा सुहिणा तोॾे तके ऐं ताणे मुंहिंजे मथां प्यारो इन रकीब हिन जो आहे जल्द हबीब हिन जो आणियो जल्द हबीब यर को अहिड़ो आहे नसीब प्यारो परे आहे असां खां हिन वेले। महल में छाजे लाए हुसैन हलियो वियो दूरा कोई ॿुधाए हिन वेचारे खां थियो कहिड़ो कसूरा कहिड़ो ॾोह कयो गरीब हिन जो आणियो जल्द हबीब यर को अहिड़ो आहे नसीब प्यारो परे आहे असां खां हिन वेले असां खां हिन वेले असां खां हिन वेले।